अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अॼोके विलाग सां गॾु हाज़िर आहियूं। अॼोके विलाग में ॻाल्हि कंदासीं HIV पॉज़िटिव ॿारनि जी। या त तव्हां ॻाल्हि ॿुधी हूंदी त BBC पारां हिकिड़ा डॉक्यूमेंट्री रिपोर्ट कई वई आहे पाकिस्तान जे डेरा गाज़ी ख़ान ज़िले जे तौसा शरीफ़ वारी तालके मां। तौसा शरीफ़ तालके हेडक्वार्टर अस्पताल में उन्हनि खुफ़िया कैमराउनि ज़रिए रिकॉर्डिंग करे इहो साबित कयो त ॿारनि खे जेके सिरिंजिस इस्तेमालु कयूं वञनि थियूं उहे ॿीहर इस्तेमालु करण सबबु उन्हनि में HIV पॉज़िटिव ॿारनि जो तइदादु वधी रहियो आहे। उन रिपोर्ट में इहो ॼाणायो वियो आहे त नवंबर 2024 खां अक्टूबर 2025 ताईं उन्हनि रिपोर्ट कई आहे त 331 ॿार HIV पॉज़िटिव साबित थिया आहिनि। पाकिस्तान में रते देरे खां पोइ तौसा शरीफ़ उहो शहर आहे जिते तमामु वॾे पैमाने ते रजिस्टर्ड ॿार जेके आहिनि उहे HIV पॉज़िटिव साबित थिया आहिनि। HIV एड्स जो हिकिड़ो इब्तिदाई मरहलो आहे। HIV एड्स उनखे इन करे था चऊं त बाद में उहो एड्स फुल फ्लेज एड में जेको आहे सो शुमार थी वञे। HIV ॿार जेके आहिनि आमतौर ते केतिरा ई अबाम हूंदा आहिनि इन बीमारीअ जे बारे में। असां वटि सिंध में तमामु घटि माण्हुनि खे इन बीमारीअ जी आगाही आहे त इहा मौतमार बीमारी आख़िर आहे छा। इहा मौतमार बीमारी इन करे आहे जो इहा ज़िंदगी भर इंसान सां हलंदी रहंदी आहे। उहा उनजी न जान छॾींदी आहे न ई उनखे तुर्त को उनजो ख़ात्मो कंदी आहे ज़िंदगीअ जो। इन्हनि जूं दवाऊं आहिनि, ईअं न आहे त इहा का लाइलाज मर्ज़ आहे, पर उनजो इलाजु इन जो तॾहिं थींदो जॾहिं उनजी तशख़ीस थींदी। असां वटि बदकिस्मतीअ सां न त स्क्रीनिंग थिए थी जंहिंजे करे सही तइदाद जी ख़बर पए त केतिरा माण्हू पाकिस्तान में HIV पॉज़िटिव आहिनि ऐं केतिरा जेके माण्हू रजिस्टर्ड आहिनि जेके दवाऊं खाई रहिया आहिनि। ऐं उहे दवाऊं बि के आम कंहिं स्टोर तां मिलंदियूं न आहिनि, पर उहे ग्लोबल फंड पारां जारी कयल मख़सूस सेंटर्स जेके HIV एड्स जे मरीज़नि जे लाइ मख़सूस सेंटर आहिनि उते रजिस्टर्ड मरीज़नि खे मिलंदियूं आहिनि। तौसा शरीफ़ में इहा रिपोर्ट अचण खां पोइ पंजाब हुकूमत पारां तमामु घणा क़दम खयां विया। तालके अस्पताल जे अमले खे मुअतल कयो वियो। उन सां गॾोगॾु उन्हनि इहा बि उन्हनि वार्निंग ॾिनी आहे त आईंदह इन क़िस्म जी जेका मेल प्रैक्टिस आहे उहा न थिए। पाकिस्तान में सिहत जो अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर आहे डॉक्टर ज़फ़र मिर्ज़ा। उनजो इहो चवणु आहे त 48% जेको सबबु आहे HIV जो फैलाउ ॿारनि में ख़ासि करे उहो चए थो उहो आहे रीयूज़ ऑफ सिरिंजिस। जेके सिरिंजूं आहिनि सुयूं हणाईंदा आहियूं असां ॿारनि खे आमतौर ते ॿाहिराड़नि में जिते किथे डॉक्टरनि वटि शहरनि में बि हाणे ईअं थो थिए त उहे उन्हनि खे ॿीहर इस्तेमालु कयो थो वञे। उन ई सबब जे करे जॾहिं रते देरे वारो वाक़ियो थियो हुयो ऐं रते देरे में सवें ॿारनि में HIV पॉज़िटिव जी तशख़ीस थी हुई त उन वक़्तु इहो फ़ैसिलो कयो वियो त ऑटोलॉग सिरिंजूं इस्तेमालु कयूं वेंदियूं। उहे सिरिंजूं इस्तेमालु न कयूं वेंदियूं जेके ॿीहर इस्तेमालु थी सघनि त जीअं HIV जो फैलाउ रोके सघिजे। छो त आम तासिर इहो आहे त HIV एड्स उन्हनि माण्हुनि खे थींदी आहे जिन जा जीअं असांजे इश्तिहारनि में बि ईंदो आहे त जिन्सी बेराहरवी सबबु जेको आहे सो HIV एड्स आई। पर हिन वक़्तु इहो सभिनी माण्हुनि जी ॼाण में अची चुको आहे त जॾहिं मासूम ॿार आहे जेके 2-3 महीननि जा 6 महीननि जा साल जा 2 सालनि जा ॿार आहिनि उन्हनि जी ख़ुदा न ख़ास्ता कहिड़ी जिन्सी बेराहरवी थी सघे थी। उन्हनि खे त इहा ख़बर बि न आहे त उन्हनि खे कहिड़ी बीमारी आहे। उन्हनि जो अलमियो त इहो आहे त उन्हनि खे जेका सुई लॻी उन में HIV पॉज़िटिव हुई ऐं उहा जॾहिं ब्लड उन जे जिस्म में वई त हू बि HIV पॉज़िटिव थी पियो। या उन्हनि जे न त ॿारनि जे जेके माउरूं आहिनि उन्हनि मां बि मुंतक़िल थियल न आहे। जीअं चवंदा आहिनि त मदर टू चाइल्ड ट्रांसमिशन थी आहे त उहा ट्रांसफ़र बि न थी आहे या वालिद मां, पर ईअं बि न थियो आहे त इहा आख़िर थियो छा। उन जो हिकिड़ो सबबु इहो त जीअं रीयूज़ ऑफ सिरिंजिस। ॿियो सबबु डॉक्टर ज़फ़र मिर्ज़ा इहो ई ॿुधायो त 48% जेके आहिनि उहे अनसेफ जेका ब्लड ट्रांसफ्यूशन आहे। ब्लड ट्रांसफ्यूशन अथॉरिटी बि आहे असां वटि जिते किथे उन्हनि जो चवणु आहे त असां स्क्रीनिंग बि कंदा आहियूं, पर उन जे बावजूदि जेको माण्हू ब्लड वठनि था उहा अनसेफ आहे। ऐं अनसेफ ब्लड इहा ई आहे जंहिंमें हेपेटाइटिस HIV ऐं ॿिया जेके मर्ज़ आहिनि उहे उन ब्लड सां गॾु मरीज़ खे मिलनि था। ब्लड केरु बि डोनेट करे। असां वटि स्क्रीनिंग तमामु घटि थींदी आहे। एमरजेंसीअ में तकड़ में चवंदा आहियूं त माण्हू अचे ऐं ब्लड ॾिए त उहो ब्लड जेसिताईं स्क्रीनिंग न थींदी ऐं प्रॉपर जेको ऑथोराइज़्ड जेको स्क्रीनिंग वारी लेब आहे उतां स्क्रीनिंग नथी थिए त उन मां इहे बीमारियूं बि उन मरीज़ में मुंतक़िल थियनि थियूं। पाकिस्तान में हिन वक़्तु HIV पॉज़िटिव माण्हुनि जो तइदादु केतिरो आहे इहा पक सां ॻाल्हि नथी चई सघिजे। उहा इन जे करे जो पाकिस्तान जो जेको सरकारी अंग खरा आहिनि उन्हनि में त इहो तइदादु
चंद हज़ारनि खां लख ताईं आहे। पर जेके अनकन्फर्म्ड रिपोर्ट्स आहिनि ऐं जेके मीडिया में रिपोर्ट्स अचनि थियूं उन्हनि में 3,50,000 खां 3,70,000 ताईं जेके माण्हू आहिनि उहे HIV पॉज़िटिव आहिनि, जिन खे हिन वक़्तु ऐं अनरजिस्टर्ड जेके आहिनि पेशेंट्स उन्हनि जो तइदादु अञा वधीक आहे। ऐं उन्हनि में हाई रिस्क ग्रुप्स बि आहिनि। हाई रिस्क ग्रुप जेके आहिनि उन्हनि में त हिन वक़्तु ताईं आगाही ऐं सिरिंजुनि जो इस्तेमालु ऐं उन में सेफ़ जेको सेफ़ सेक्स जो इस्तेमालु आहे त उनखे उन्हनि खां ॿुधायो वञे, उन्हनि खे आगाही ॾिनी वञे त ही शयूं यूज़ कयो। पर अॼु ॾींहं ताईं उन्हनि ते प्रॉपर न एहतियाती तौर ते कमु थी सघियो आहे, न ई उन्हनि जे ख़ात्मे लाइ पाकिस्तान हुकूमत या सिंध हुकूमत चइजे उन्हनि को क़दम खयो आहे। हिन वक़्तु जेकॾहिं ॻाल्हि कजे तौसा शरीफ़ जी, त छा पंजाब हुकूमत पारां मुअतल कयल डॉक्टर स्टाफ जेको तौसा शरीफ़ तालके इस्पताल जो आहे उहो ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि जे ख़िलाफ़ु क्रैकडाउन सिर्फ़ु एतिरो ई काफ़ी आहे। सिंध में बि इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त जेके अताई डॉक्टर आहिनि, जेके ॿारहाड़ियुनि में माण्हुनि खे जेके सुयूं हणनि था उन्हनि जे ख़िलाफ़ु क्रैकडाउन कयो वेंदो। पर इन्हनि सभिनी शयुनि खां वधीक ॻाल्हि इहा आहे त क्रैकडाउन उन्हनि मेडिकल सेंटर्स ख़िलाफ़ बि शुरू कयो वञे जेके पंहिंजी जेका हॉस्पिटल वेस्ट आहे उनजी प्रॉपर मैनेज नथा कनि। उहा हॉस्पिटल वेस्ट प्रॉपर जेके इंसिन्यूटर्स आहिनि सरकार पारां इंस्टॉल कयल उन्हनि ते नथा मोकिलीनि। उन्हनि मेडिकल सेंटर्स, उन्हनि डॉक्टर्स, उन्हनि सर्जन्स जे ख़िलाफ़ु उन्हनि जी बिल्कुलु हिकिड़ी तहक़ीक़ात न रुगो करणु घुरिजे, पर उन्हनि खे पाबंद बणायो वञे त ऑपरेशन खां पोइ हॉस्पिटल वेस्ट जेका आहे सा इंसिन्यूटर ताईं पहुचे, उहा विच में किथे बि मिसिंग न थिए। इहो तमामु वॾो अलमियो आहे त इस्पताल जी जेका वेस्ट आहे उहा सरकारी इस्पताल जी हुजे या प्राइवेट मेडिकल्स जी। हाणे तमामु घणा जेके ऑपरेशन थियनि था उहे प्राइवेट मेडिकल सेंटर्स ते थियनि था, त प्राइवेट मेडिकल सेंटर्स जी जेका हॉस्पिटल वेस्ट आहे उहा कंहिं दरिया में कैनाल में उछलण जे बदिरां, कंहिं जेको आहे सो गंद किचिरे वारे ढेर ते उछलण जे बदिरां उहा प्रॉपर जेके इंसिन्यूटर्स आहिनि उन्हनि ते पहुचाई वञे ऐं उहो इंश्योर कयो वञे त उहा हॉस्पिटल वेस्ट कंहिं थर्ड पार्टी या कंहिं मवाली नशे जे हवाले नथी थिए या कंहिं कबाड़ीअ जे हवाले नथी थिए, छो त उनखां पोइ उहे रीयूज़ थियनि थियूं। रीयूज़ थियण जे करे हाई रिस्क ग्रुप पैदा थियनि था ऐं HIV पॉज़िटिव ॿारनि जो तइदादु वधे थो। पाकिस्तान हिन वक़्तु रते देरे खां पोइ डेरा गाज़ी ख़ान जे तहसील तौसा शरीफ़ जे करे दुनिया जे आलमी जेके सिहत जा इदारा आहिनि ऐं आलमी जेके एक्सपर्ट्स आहिनि ऐं इन बीमारीअ जे ख़िलाफ़ु जेके डोनर्स आहिनि, दवाऊं ॾींदड़ इदारा आहिनि, उन्हनि में पिणु हिकिड़ी वॾी ॻणतीअ जी लहर अची वई आहे त आख़िर पाकिस्तान में अहिड़ी छा माजरा आहे जो कंहिं न कंहिं शहर मां, कंहिं न कंहिं तहसील मां, कंहिं न कंहिं ज़िले मां ॿारनि जे HIV पॉज़िटिव हुजण जी तमामु घणियूं साबितियूं अचनि थियूं ऐं उन्हनि जो वॾो तइदादु जेको आहे उहो साम्हूं अचे थो। पाकिस्तान हुकूमत खे ऐं सिंध हुकूमत खे इहो इंश्योर करणु घुरिजे त रीयूज़ ऑफ सिरिंजिस मुकमिल तौर ते बैन करणु घुरिजनि, ऑटोलॉक सिरिंजूं हर हंधि ते मौजूदु हुजनि। उन सां गॾोगॾु सरकारी इस्पतालूं ऐं प्राइवेट मेडिकल सेंटर्स उन्हनि समूरनि खे पाबंद कयो वञे त हॉस्पिटल वेस्ट जेका आहे उनखे प्रॉपर तरीक़े सां मैनेज करे इंसिन्यूटर्स जेके आहिनि उन्हनि ताईं पहुचायो वञे। उन सां गॾोगॾु अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ु भले ऑपरेशन कजे ऐं करणु बि घुरिजे, पर जेके आगाही मुहिम आहे उहा हलाई वञे त जीअं आम माण्हू पंहिंजे ॿारनि खे कंहिं बि अताई डॉक्टर खां सुई न हणाए, कंहिं बि मेडिकल सेंटर तां उनखे इंजेक्शन न हणाए। रीयूज़ थियल जेका सिरिंज आहे उहा इस्तेमालु थियणु न ॾिए। अॼुकल्ह अवामी आगाही जेका आहे तमामु घणी आहे, हर कंहिं वटि मोबाइलूं आहिनि, हर कंहिं वटि जेका टिकटॉक, फेसबुक ऐं सोशल मीडिया आहे, हर को ॾिसी सघे थो। तंहिंजे करे पंहिंजे ॿारनि खे HIV जहिड़ी मौतमार जेका मुहलिक क़िस्म जी बीमारी आहे उनखां ज़िंदगी भर बचाइण लाइ बहितर इहो आहे त कॾहिं बि उन्हनि खे इंजेक्शन न हणाए। केर बि डॉक्टर उनखे चए त इंजेक्शन लॻणी आहे, उहा रीयूज़ थियल सिरिंज न हुजे, ऑटोलॉक सिरिंज वठो, उहा लॻारायो। इहे पाण बि तदबीरूं करे सघजनि थियूं, पर हर माण्हू पाण नथो करे सघे। तंहिंजे करे सरकार खे इन ते सख़्तु क़दम खणणु घुरिजे त जीअं असांजा ॿार आहे, असांजो ईंदड़ नसुल जेको आहे उहो HIV जहिड़े मौतमार बीमारीअ खां हमेशह हमेशह लाइ बची सघे। इन सां गॾु इजाज़त ॾींदा, वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में हाज़िर थींदासीं। तेसिताईं अला भाई।